मौसमियात खाते सामुंडी तूफ़ान बाबत चौथो अलर्ट जारी करे छॾियो। मौसमियात खाते मूजिब अरबी समुंड में उत्तर ओभर का तूफ़ान ठही चुको है, जेको कराची का लगभग 170 किलोमीटर के मुफ़ासिले ते आहे। तूफ़ान शुरुआती तौर ते उत्तर ओलह ॾांहुं वधी रहियो आहे, जंहिंसां कराची, बदीन, ठट्टो, सिजावल, थरपारकर, टंडो मोहम्मद खान ऐं हैदराबाद ज़िलनि में वधीक बरसातुनि जो इम्कान आहे। सुभाणे ताईं मुहाणनि खे समुंड अंदरि न वञण जी हिदायत चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज जो चवण आहे त कराची में बरसात जी शिदत में वाधि थींदी। राति देर सां तेज़ स्पेल जो इम्कान आहे। समुंडी पट्टी वारनि इलाइक़नि में हवाऊं 75 किलोमीटर फ़ी कलाक सां घुली रहियो आहे। सिंध के सामुंडी पट्टी वारे इलाइक़नि कराची, ठट्टे, सिजावल, बदीन में इम्कानी सामुंडी तूफ़ान जे अलर्ट खां पोइ इंतज़ामिया मुतहरिक थी वई। ठट्टे जे सामुंडी वारनि इलाइक़नि, केटी बंदर, खारो छाण समेत ॿियनि इलाइक़नि मां माण्हुनि जी लॾपलाण जारी। इम्कानी सामुंडी तूफ़ान जी अपडेट तोड़े रेस्क्यू टीमुनि सां राब्ते लाइ कंट्रोल रूम क़ाइम। ठट्टे शहर समेत सॼे ज़िले में बरसात जो सिलसिलो बि जारी। सिंध दरिया में चाड़ सबब कचे जा केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। ज़िले इंतज़ामिया मुतासिरनि जी सार न लधी। मुतासिर ॻोठनि मां लॾपलाण ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत बचाबंदनि ते पनाह वठी रहिया आहिनि। सिजावल ज़िले में सामुंडी तूफ़ान जे इम्कानी खदशे सबब डहकाव पखड़ियल। सिजावल में बरसात जो सिलसिलो बि जारी। केतिराई घर ढही पिया। बरसात सबब केतिराई ॻोठ ॿुॾी विया। फसल बि पाणी हेठि अची वियो। कराची समेत समूरनि ज़िलनि में हुकूमती मशीनरी मुतहरिक आहे। पीपल्स पार्टी आरजी रिलीफ ऐं फोटो सेशन ते यकीन नथी रखे। सिंध हुकूमत बरसात मुतासिरनि खे अकेलो न छॾींदी। सभ खां वधीक बरसात बदीन ज़िले जे इलाइक़े शहीद फाज़िल राहू में 190 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। बदीन शहर में 168, मातली 164, तलहार 118, टणेबागे में 88 मिलीमीटर बरसात पई। मीरपुर ख़ास में 157, डिगड़ी 159, हुसैन बख्श मरी 155, सिंधड़ी में 136 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। कुनरी 120, हैदराबाद सिटी में 101, बारहाड़ी वारनि इलाइक़नि में 96, कासमाबाद में 168 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। सिंध जे सीनियर वज़ीर शहजीर इलाम मेमण जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस न चवण आहे त सेप्को ऐं हैस्को जी कारकर्दगी तसली बख़्श नाहे। पाकिस्तान जो मुस्तक़बिल थर पारकर जो कोयलो बदिलाईंदो। थर जे कोयले मां मुल्की मईशत में इनकलाब ईंदो। ऐं कराची, मीरपुर ख़ास ऐं हैदराबाद डिवीज़न्स में 5 ॾींहनि खां जारी बरसात शहरनि ऐं ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। ज़िंदगी मफ़लूज बणियल। बदीन, ठट्टे, सिजावल, हैदराबाद, यमशोरो, कोटरी, मीरपुर ख़ास, उमरकोट, मिठी, दादू, टंडोलया, टंडो मोहम्मद खान, मटियारी, सांघर, नवाबशाह, शिकारपुर, नुशरो फिरोज, लाड़काड़ो, कंबर, शेदादकोट, कशमोर, कंधकोट, खैरपुर, घोटकी, मीरपुर माथेलो, फरीदाबाद, पन्नुआकिल, नसीराबाद, मदेजी, मियाँ साहब, बख्शापुर, पिंगरियो, मनहड़ो, पीरजो गोड़, पिरियालो, बबरलो, कंरूंडी, वगड़ समेत ॿियनि इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां वसकारो पाड़ी घरनि, दुकाननि ऐं सरकारी इमारत में दाख़िल। पाड़ी हेठि आयल इलाइक़नि मां रवाज़िन जे महफ़ूज़ हंधनि ते लॾपलाण। केतिरनि ई इलाइक़नि में फीडर ट्रिप थियण सबबि बिजली जी फ़राहमी मौत।